सुञाई भी घर करे वई आहे वञूं था घर त ॿार ख़र्ची जुदा घुरनि था वरी ख़ुदा जी का मार पए हिनखे पोलका वारे खे अचे थो टूं 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 20 रुपए पोलका किनी सेकिरीन वारी ॿार बि चरिया थी विया आहिनि सब्ज़ी बि कोन्हे घरे चाचो अलाए गाॾियो मामो असांजी बि गर्मी में कम ई नथो करे दिमाग़ हल मामा मां तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहियां हुकुम कर न ख़्याल ॿुध घर में न सब्ज़ी न अटो न लूणु तूं बि यकी मूंखे चवंदो आहीं भाणेजा मूंखे चोरी सेखारे तोखे जेकी चवंदो आहियां तूं मूंखे नींदो ई न आहे अॼु मां तुंहिंजो कयां थो इम्तिहान शाम जो ॾिसो हुयो न बेटा सब्ज़ी फ्रूट मिक्स करे हला वेंदो हुयो हा हा अरसला नालो अथव न हा हा इहो हाणे मां इन सां पोयों फिरी वञी ॻाल्हाईंदोमांसि करे रेट पुछा कंदोमांसि हेॾो होॾो करे 20 रुपए जा केला या सूफ़ वठंदोमांसि तूं हेठो आराम सां वञी रुमाल विछाए बटालू बि खणिजांइ बसर बि खणिजांइ टमाटा बि खणिजांइ सभु खणंदो मां मिर्चां बि खणंदो अधु तूं पंहिंजे घर खणी वेंजांइ अधु मां सही आहे ॻाल्हि कई थी ओके आहे ओके माशाअल्लाह हा हा बूथ बि चोरी जहिड़ो थी इहा वरी ॻाल्हि कंदो आहे न हल हाणे इम्तिहान थी मामा उते तूं हल ॾिस न ठीकु आहे अचु अच्छा था सस्तो माल तो भिंडी वगैरह सब कुछ सूफ। साईं अस्सलाम वालेकुम बाबा वालेकुम अस्सलाम। हे सूफ़ घणे किलो साईं अब 200 रुपए में। 200 रुपए में हाँ बाबा। ऐं आड़ू साईं आड़ू 500 में। छो बा 500 रुपया एॾा महांगा अब उधर कंदे या रोक वर दे न पैसा रोकन उधर सां कॾहिं करे 150 में 150 में। ये परियों खारका थी हाँ हाँ ये स्पेशल खारका है न। घणे घणे किलो आहिनि घणे पाव आहिनि हे पा 100 रुपए में आ। 100 रुपए में हाँ हाँ आहिनि चङियूं VIP डंगा माशाल्लाह खाइण को पो भई हथ निड़ी में। अच्छा हाँ हाँ और लीमा घणे किलो आहिनि लीमो बाबा 20 रुपए में बदाड़ा बको बको तको हणाए नफ़्सा त गर्मी में ते यार कमाए तो गर्मी में वेठो आ अब गुरबत आ ॾिसो था पिया छाते पखो हलायूं ग्राहकी आहे कोन। किलो घणे आ दर्जन केलो बाबा 200 में दर्जन आ। 200 में स्पेशल केलो आ माशाल्लाह खाइण सां सफ़ाई मिठो मिठो वात थी वेंदो। माना हिकिड़ो दाणे जा घणा हिकु ॿ दाणा तव्हांखे 10 रुपए में ॾींदासीं 3 दाणा 20 रुपए। 200 में दर्जन 2 दाणा 10 रुपए में ॾींदे तूं बि धंधो कंदे कमाईंदे अब तोखे वठणो आ या न अबा मांखे ॾे 2 दाणा 10 रुपया ॾियाई तूं 10 रुपए में कोन थींदई चई त पाण हाणे बाबा मां भुली वियो हूंदमि। हल ॿिनि जा घणा ॿिनि जा 20 रुपया। 2 दाणा ॾे मां ॾिसां चङड़ा ॾिजांइ हाँ हाँ स्पेशल बिल्कुल VIP माशाअल्लाह चुकाया सब थी वठे तो 2 दाणा बाबा हाणे खाई ॾिसूं न आस्ते आस्ते ज़ार के अला वठदासीं न अल्लाह करे वठे शल वठ दो अला करे ओ बि कम खे पटे लानती छा कम छोकरे के बारियूं ठाए तो या घर में रुपियो निकरी विया न केड़ो कम थी वरी वो यार भित किरी पई जे मां ड्राई पई आहे ठाही जाए हाँ अला करे लानती रुमालो भरियो हुजे वाह 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 बाबा छलाए वट ग्राहकी जो टाइम है हिम्मत कर मां बि त गिराका वांदो थोड़ी आ हाँ तो बकेला वरता थी केड़ो माखो वसो तू 5 सजो सामान वरतई 20 रुपए में 3 कलाक थी विया हन ए खलना वरी हिते उछले तू घणा थिया 20 रुपया दे बाबा 20 हाँ रुपया थिया हाँ बाबा 20 रुपया था 20 रुपया था ॿियो ई दाटड़े चिड़े छो तो मामा चिड़ा तो 10 चक्कर तो पुछा के थी 20 रुपए सामान वठी करे मामा इहे त 20 रुपया थिया केलनि जा हे गांठी जो भरी से हिन जा घणा ॾींदेसि हाँ एक घंटे छा जो आ वरी हलो बाबा होडे हल अग में थी हे छा जो घंटे भरियो थी छोरा सब्जी आ बा कहे चई चोरी करे तो मूंखे भणे जे चयो चई जो वठदासीं मां कॾहिं चयो बा कहिड़ो तुंहिंजो भाणे जो साईं मुंहिंजो मामो ई न आहे ए हाणे वरी मामो ई न आहे पाण त चई छा चयो मां तूं चयो हलूं त पिया सब्जी वठदासीं केरु आहे तूं हाँ वरी हाणे केरु थी हेॾा सारा मुछा वधाया थी हे कपड़ा हे डांड्रेसी हे वरी चोरियूं करे थो पियो साईं मुंहिंजो न आहे अलाए केरु आहे साईं अलाए केरु कीअं मुंहुं ते त पकाई थो पियो कसम नूर भिटारे जो भणे जो आ बस अच्छी ॾाढी सां मथां हो चोरियूं कंदा ए हालत आ गलती थी वई गलती थी वई 20 रुपए जो सामान 500 जो चोरी ओ हिन कई न मां कई जा हे तुंहिंजो छा थे मामू त थी मुंहिंजो ॿियो भाउ आहे न जेको हुनजो मामो आहे तुंहिंजो मुंहिंजो बि थिए थो थोरो तुंहिंजो थोरो थोरो थिए थो मतलब तोखे चोरियूं कराए थो खाराए थो
ए चोरी तो इने कई मां त केला वी जा मता वो समझाई तो तू ने लिखे मां कदी समझाए बास अबा मांखे हिन चयो तू हल मां तोखे चोरी सिखाईंदुसि मामा मांखे चोरी सिखाई चई हलंदासीं हे सब्जी आहे न पैसो बि न आहे पोइ जेको मां हुन सां ॻाल्हाईंदुमि तूं खणंदो वेंदुमि हाणे वरी मां मोह नथो करी अबा ईअं त न कर ख़ुदा जो कसम मां कुराड़ो आहियां हेॾो सारो भेड़ा मुछां वधाया थी कहर पवंदई शाल वो तो आछी ॾाड़ी वारे खे चोरियूं सेखारींदो न सही गलती थी वई मां इने के चो सुठा सुठा पटालू कढ जाए पैसा ॾींदा त अहिड़ी ॻाल्हि न आहे सही हाणे कढो पैसा 500 रुपया कढो 500 जी आहे हाँ 500 जी आहे हाँ कढ न पैसा ओॾो चई पैसा कोन्हे हाणे तव्हांखे सब्जी बि कोन मिलंदी न सही चो वठ बाबा हे रखे ॾेई हे 500 बि वठ भेण हेॾो सारो दूध कई अबा सब्जी ते ॾे हलो हाणे हलो सब्जी ते ॾियो भईदा आहियां सब्जी जे लाइ चोरियूं अछी ॾाड़ी वारे खे सेखारी थो घोदाल गुज़ारो को सेखायसि हे माण्हुनि मो बाबा सुल तोबा छो भणेजा मांखे छॾ ख़ुदा खे मन मांखे विढ़ न चयई त पाण चई चोरी कंदासीं मां न क्या आहीं कसम मांखे छॾे ॾे मांखे विढ़ न भणेजा मामा यकी मूंखे चए पियो आख़िरी चांस ॾे मां चोरी करे ॾेखारींदुमि तोखे अबा इहा मां इंजे करे मनी अम्मा मांखे चयो त पहिरीं चोरी मंजाए मां तंहिंजे करे मनी अॻिते जे लाइ न मनींदुमि ख़ुदा जो कसम छा बि थी पए बम लॻनि लठा लॻनि कुहाड़ियूं लॻनि लठा त लॻंदा ई हाणे अबा हाणे लठा त लॻंदा ई 500 जो नुक़सान कराई पहिरीं चोरी में तूं नाकामयाब थी वए हरू भरू मुंहिंजा 500 बि विञाए छॾियई चोरी में बि फेल थी न त ॿिए कंहिं चोर खे खणी वञा न या सब्जी भी मां वठी अचां 500 भी न भरिया पहिरीं न माफ़ करण कसम अॻिते कोन कंदुमि छा कुहाड़ियूं हाणे लठा हाणे मां मञींदो मां न पर इहा हाणे मांखे माफ़ करे मां तूफ़ान थी बीहंदो मां लॻियो असुल कुहाड़ियूं हाणे न मञींदुमि लठा हाणे न मञींदुमि असुल मञींदो मां बि न मांखे मार न ॿीहर को अहिड़ा कम न कंदुमि ठीकु आहे मामा अम्मा जो भाउ आहे तोखे तरस अचे थो रात तोखे हिकिड़े वॾे ॾोह ते इस्तेमालु कंदुमि पोइ तुंहिंजी ख़बर पवंदी हाणे तोखे मां माफ़ थो कयां सही आहे हाँ हाणे सही आहे ओॾे तूं मूंखे ॾी न मां तूफ़ान थी बीहंदो मां लॻियो कसम असुल न मञंदुमि तुंहिंजे मुछनि जी कसम तुंहिंजी ट्रेनिंग इहा ई आहे हाणे हितां पंहिंजो पाण खे छोड़ाए अचु उतां किथे त पोइ मञींदोमांइ भाई न कर छॾियो वञ मूंखे हाणे केरु छॾे मूंखे ओ अदा ओ वञण वारा हे त मूंखे छॾियो तूं वञ इहो मुछनि मूंखे ॿधी वियो आहे हाणे जो आहे या ज़ालिम आहे अबा ईअं न कयो ॿधी ओ अदा वो ॻोठ वारा अचो मूंखे छॾायो अबा छा थी वियो अथव छा में जलियो अथनि छा में ॿधो अथनि अबा भणेजो ॿधी भणेजा ज़ालिम हे छो ज़ुल्म कयो अथनि तोसां ॻोठ वारा भॼी चो हमरा बीठो आहे